ईमान आर्ट काउंसिल पारां संजय नाले वारे अदाकार, कहाणीकार ऐं हिदायतकार नज़ीर लिगारी शहीद जी यादि में हिकु भेटा तक़रीब कोटड़ी कल्चरल सेंटर में मल्हाई वई आहे। इन तक़रीब में अदाकारनि, फ़नकारनि, वकीलनि, सियासी समाजी अॻवाननि समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़नि शिरकत करे शहीद नज़ीर लिगारीअ खे लफ़्ज़नि जी भेटा ॾींदे संदसि फ़न खे मञता ॾिनी। तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे ऐं असां वटि कोटड़ी शहर में अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि, पर गॾोगॾु हितां जे इंतिज़ामी हवाले सां इन्हनि दोस्तनि सां सहकार बि थियणु खपे। कोई इस्लाही प्रोग्राम जेके हूंदा आहिनि उहे समाजी अक्स हूंदा आहिनि ऐं हिकिड़ो समाज जो अक्स ऐं समाज खे करेज ॾियण जे लाइ आउं सम्झां थो त हिननि दोस्तनि जी हौसला अफ़ज़ाई थियणु खपे ऐं हिननि दोस्तनि खे अञा वधीक थोरो उत्साह ॾियणु खपे। तव्हांजी इंतिज़ामिया ऐं तव्हांजा जेके स्टेक्स आहिनि उन्हनि खे ऐं शहर जे माण्हुनि खे, स्पेशली कोटड़ी शहर जे माण्हुनि खे पंहिंजे ज़िंदा हुजण जो सबूत ॾियणु खपे ऐं हिन में भरपूर तौर ते शिरकत कनि त जीअं हिननि नौजवाननि जेको पंहिंजे हणा वणा इहो सॼो प्रोग्राम हिकिड़ो ऑर्गेनाइज़ कयो आहे त उन्हनि खे जीअं हिकिड़ो करेज ॾेई ईमान आर्ट काउंसिल जे तरफ़ां शहीद नज़ीर जे नाले सां अवार्ड सेरेमनी रखी वई। उन सिलसिले में जेके नौजवान जेके समाजी कारकुन या कमु कंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ अवार्ड सेरेमनी जो प्रोग्राम रखियो वियो। इन सां हिकिड़ी इहा ॻाल्हि ज़ाहिर थी थी तव्हां जीअं चवंदा आहिनि त केरु सुठो कमु करे हुनखे शाबाश ॾिबी त अञा वधीक बहितरु कमु कंदो। त हीउ तमामु सुठो उन्हनि प्रोग्राम रखियो आहे। अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि जीअं सभिनी खे जेके ॿिया माण्हू आहिनि वीचारा जेके कमु कंदा आहिनि पर उहे नज़र न ईंदा आहिनि, समाजी जेके वर्कर हूंदा आहिनि इहे अहिड़ियूं तक़रीबूं थियणु घुरिजनि त जीअं उन्हनि में उत्साह अचे, उन्हनि में जोश ऐं जज़्बो अञा वधंदो। उन्हनि खे ॾिसी ॿिया नौजवान वक़्तु ईंदा ऐं हिते माहौल हिकिड़ो अहिड़ो थींदो, सभु सुठा बहितरीनु कमु कंदा। असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं ईमान आर्ट काउंसिल जा, तारिक भाई जा। महिरबानी, असां जेके चैनल वारा दोस्त उनजा शुक्रगुज़ार आहियूं। तक़रीब में डॉक्टर अब्दुल कुरैशी, एडवोकेट फ़हीम उनर, डॉक्टर बरकत अली लिगारी, अमर सिंधी, मुर्तज़ा लिगारी, ज़ुल्फ़कार हीसबाणी, एजाज़ सुमरो, फ़हीम उनड़ ऐं ॿियनि शख़्सियतुनि शिरकत करे नज़ीर लिगारीअ जे फ़न ते रोशनी विधी ऐं मुक़ररनि ॻाल्हाईंदे चयो त नज़ीर लिगारी फ़न जी दुनिया में गैर मामूली कमु कयो आहे। नज़ीर लगारी साहब सिंधी स्टेज नाटक, टेलीविज़न ऐं फिल्म जो तमामु वॾो आर्टिस्ट हो। 1980 ईस्वी खां वठी वो स्टेज ते आयो ऐं हुन स्टेज ते न रुगो अदाकारी कई पर हुन कहाणियूं बि लिखियूं अलाए केतिरियूं स्टेज जूं, जंहिंमें दौलत जा पुजारी ऐं केतिरियूं स्टोरीज़, जुआरी हुनजी लिखियल स्टोरीज़ हुयूं। उनखां अलावा हू 87 में फिल्म इंडस्ट्री जे पासे हुयो, जिते हुन तीन छके फिल्म राज़, फिल्म अंदाज़, ख़तरनाक हसीना, उनमें मुस्तफ़ा कुरैशी, मोहसिन हसन ख़ान सां हुनजूं केतिरियूं फिल्मूं आहिनि। जंहिंखां पोइ हू पाकिस्तान टेलीविज़न ते आयो, जिते हुन केतिरा ई नाटक रंग कया, जिनमें जीवन के ई रूप ऐं धुबण, पिंजरो, ओड़की उन्हनि ड्रामनि में हू रहियो। जॾहिं निजी असांजा सिंधी चैनल आया तिन में हू पहिरें ॾींहंनि में ई हू जेके जिन आर्टिस्टनि क़दम रखियो हुनमें नज़ीर साहब शामिल हो। जिन में वेरी तब वाहरू, पोस्टमार्टम, वकोड़िल वजूद, पत्थर दुनिया, ईअं खणी चइजे त नज़ीर साहब जी सॼी ज़िंदगी जेका आहे उहा आर्ट जे इर्द गिर्द घुरे थी। हिकिड़ो अवार्ड याफ़्ता आर्टिस्ट हो, रुगो स्टेज जो बल्कि टेलीविज़न में बि हू हुन पंहिंजे आख़िरी किरदार में जेको पत्थर दुनिया में अजू जे कैरेक्टर में हो, हुनमें हू पूरी पत्थर दुनिया सीरियल में 5 अहिड़ा आर्टिस्ट हुआ, जिनमें हिकिड़ो नज़ीर साहब बि हो जेके अवार्ड याफ़्ता अदाकार रहिया। उस्ताद नज़ीर लगारी कोई ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका नज़ीर लगारी के भेटा जे हवाले सां प्रोग्राम रखियो वियो आहे। इहो ऑर्गेनाइज़ेशन जो इंतहाई अहम प्रोग्राम आहे। उस्ताद नज़ीर लगारी साहब उत्तर सिंध जे हिकु अहिड़े शहर मां पंहिंजा फ़न जी शुरूआत कई, शहदाद कोट जंहिंजी सुञाणप आहे, ऐं उन नंढड़े शहर मां आर्ट जी शुरूआत कई ऐं उहो PTV ताईं पहुतो। उनखां अलावा फिल्म इंडस्ट्रीज़ ताईं पहुतो ऐं उन आर्ट जी दुनिया में हिकिड़ो बहितरीनु पंहिंजी सुञाणप ठाही। ऐं उनजे नेचर में आर्ट ईअं हुयो जो हू ज़िंदगी जे आख़िरी ॾींहं ताईं बि पंहिंजे हिन फ़न सां जुड़ियल रहियो। संदसि ज़िंदगी जा जेके स्टेज नाटक आहिनि उन्हनि में दहशतगर्द, जाग बेटाई घोट, अहिड़ा जेके इलाही स्टेज ड्रामा आहिनि जेके मक़बूलियत माणे चुका, हुन पूरी सिंध में पंहिंजे आर्ट जी जेको आहे सो कमु कयो। उनखां अलावा शहदाद कोट खां जेको निकितो उहो मुस्तफ़ा कुरैशी सां गॾु बि हुन फिल्म में कमु कयो। उहो इन आर्ट जी दुनिया जो बहितरीनु सितारो रहियो आहे। उनखे यादि करणु मां सम्झां थो इहा सुठी रिवायत आहे। जिन्हनि दोस्तनि खे जस हुजे जिन्हनि हीअ अॼु कोई प्रोग्राम बि थियो आहे।
शहीद नज़ीर लिगारी स्टेज नाटक ते पंहिंजी अदाकारीअ जा जोहर ॾेखारिया, पर पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री में पिणु हिकु फाइटर तौरु असिस्टेंट परफॉर्मर जी हैसियत में पंहिंजो नालो कमायो आहे। हिन तक़रीब में ईमान आर्ट काउंसिल पारां मुख़्तलिफ़ शोबनि में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ शख़्सियतुनि खे नज़ीर लिगारी मिंता एवार्ड सां पिणु नवाज़ियो वियो। तक़रीब जे आख़िर में हिकु स्टेज नाटक भरम पिणु पेश कयो वियो, जंहिंमें अदाकारी कंदे अदाकारनि भरपूर दाद हासिल कयो। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल कोटड़ी।